सुभान अल्लाह। किताब नूर यकीन वारे लिखियो आहे त मदीने शरीफ में हिकिड़ो माण्हू हुयो जेको नात पढ़ंदो, आवाज़ ॾाढो मिठो हो। महबूब जी नात पढ़ंदो, हज़रत अबू बकर हज़रत उमर जे शान में मनक़बत पढ़ंदो हो, हबीबन जे शान में, खुलफाए राशिदीन जे शान में मनक़बतूं पढ़ंदो हुयो। हिकिड़ो माण्हू हो राफ़िदी, सम्झो था न, टिनि यारनि सां दुश्मनी। हे वरी ॿियो तबिको, हिकिड़े खे मञनि बाक़ी टिनि खे न मञनि, पर अहले सुन्नत वारा हबीबन जा हड़ई यार मञंदा आहिनि। हिकिड़ो दावत करे वठी वियुसि, मुंहिंजे घर में महफ़िल नात हलंदे, हाज़िर हलंदे, मुंहिंजो कमु इहो आहे। घर वठी वियुसि, उते चई त हा तूं आहीं न जेको अबू बकर ऐं उमर जे शान में पढ़ंदो आहीं मौलूद, अॼु तोखे हिन जी ख़बर ॾियांसि। हिन जा हथ पेर ॿधी, हथ पेर ॿधी ऐं हिन जी ज़बान कटी, ज़बान वढे छॾी। न इहा तो वटि ज़बान हूंदी न तूं अबू बकर ऐं उमर जे शान में मनक़बतूं पढ़ंदी। ज़बान वढिजी वई, चई त मां घर न वियुसि, जीअं ज़बान कटी सिधो गुंबद ख़ज़रा थी। महबूबन जे रोज़े अतहर ते जारी मुबारक जे साम्हूं बि हाणे ज़बान कोन्हे जो ॻाल्हायां, दाह ॾियां, फरियाद कीअं कयां, बसि दिलि जो दिलि में मुंहिंजा सुहिणा, अॼु मुंहिंजी ज़बान वठिजी वई, तुंहिंजी नात कीअं पढ़ंदुसि, तुंहिंजे अबू बकर ऐं उमर जी मनक़बत कीअं पढ़ंदुसि, जे दिलि जो दिलि में दाह पियो ॾियां, अखियुनि मां नीर वहनि पिया, रोंदे रोंदे सजड़ा कंदे कंदे ईअं सम्झ में ॼण मुंहिंजे दिलि ते शफ़क़त जो हथ घुमी वियो, दिलि खे इत्मीनान मिली वियो। जेॾी महिल घर मोटी आयुसि, कंहिंसां ॻाल्हि न कयमि त मूंसां छा गुज़रियो आहे, कंहिंसां ख़बर न कयमि, सुम्ही पियुसि। अञा अखि लॻी आहे त मदीने वारे जो दीदार नसीब थी। साईं फरमाइनि था तुंहिंजी ज़बान कटी अथनि, अर्ज़ कयमि हाओ या रसूल अल्लाह, तव्हां ॼाणो था। साईं फरमाइनि था इफ्तहफाक, पंहिंजो वात खोल, वात खोलियुमि त ओ मुंहिंजी वढियल ज़बान हबीबन जे हथ में हुई। ज़बान रखे पंहिंजी लुआब लॻायूं, पंहिंजी पाक पिक मुबारक लॻायूं, मुंहिंजी ज़बान जहिड़ी सलामत। फरमाइनि था हाणे वञ मुंहिंजूं नातूं पढ़, मुंहिंजे अबू बकर ऐं उमर जो शान वञी ॻाए। अखि खुली वई त सुभान अल्लाह, ज़बान सही सलामत आहे ऐं घर सॼो मुश्क जी ख़ुशबू सां सुराहो लॻो पियो। जॾहिं 2 ॾींहं गुज़रिया त उहो माण्हू जे मुंहिंजी ज़बान कटी न, हुन जा पुट मूंखे हरम में मिलिया। मूंखे चवंदा असांजे घर में महफ़िल हलंदे, मूं चयो हलंदुसि, छो न हलंदुसि, मुंहिंजो कमु ई इहो आहे। कि मूं दिलि में सोचियो अल्लाह करे मां वञा हिननि वटि, ख़ुदा करे वरी मुंहिंजी ज़बान वढनि, वरी हबीबन जो दीदार नसीब थी वञे, जो बहानो थिए महबूबन जी ज़ियारत नसीब थिए। मुंहिंजी वॾी इज़त कयूं, एतिराम कयूं, गज़ल पढ़ियमि, मौलूद पढ़ियमि, हज़रत अबू बकर ऐं उमर जे शान में वॼाए नातूं पढ़ियमि। पोइ जेॾी महिल मोकिलाइण लॻुसि, मूंखे नज़राना तोहफ़ा ॾिनऊं, पोइ निकिरां पियो, चयूं हाणे हिकिड़ो असांजो अर्ज़ु आहे। मुंहिंजो कहिड़ो? हेॾे आहे। हिकिड़े कमरे में वठी विया त अंदरि खिंज़ीर वेठो हुजे, नापाक जानवर पलीत बीठो हुजे। मूं चयो हिन पाक शहर में ही पलीत जानवर ही छा? हे जानवर न आहे, हे असांजो उहो पीउ आहे जंहिं तुंहिंजी ज़बान वधी हुई, जंहिं तुंहिंजी ज़बान वठी हुई, ही उहो असांजो पीउ आहे। जेॾी महिल तो हबीबन वटि वञी दुआ ॾिनी, उन टाइम ते हिन जी शकिल बदिलजी वियो, पलीत जानवर बणिजी वियो आहे।